بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد محترم ناظرين جين تسانجي گفتگو حضرت آیت اللہ العظمہ شیخ جعفر سبحانی حفظہ اللہ جی کتاب العقیدة الاسلامیہ میں ہلی رہی ہوئی جن جی 15 نمبر نشست اگر تمہاں جی خدمت میں حاضر آئیوں اسان گزشتہ نشست میں یہ بیان کیا ہو تو صفات ثبوتیہ جو بقسموں ہیں ہکڑیوں ذاتی یعنی سندس ذات سا تعلق رکھن دیوں بیو صفات ثبوتیہ فعلی یعنی جے سندس فعل سا تعلق رکھن دیوں اج اسان صفات ثبوتیہ ذاتیہ کے بارے میں گفتگو کندا سی صفات ثبوتیہ ذاتیہ جے سندس ذات سا تعلق رکھن تھیوں انہن کے علماء ہن انداز انہن میں سب کھان پہری علم کے ذکر کیو تھن علم ازلی علم ابدی یا سندس صفات ذات منجا ہے علم ازلی یعنی جڈے کھا سندس ذات ہے تڈے کھا عالم ذات ہے جس توڑی سندس ذات ہے تیس توڑی عالم ذات ہے یعنی ہی سندس علم عین ذات ہے سندس ذات کا جدا نہ ہے جس توڑی اللہ جی ذات آئے علم ہے اللہ جی ذات کا علم کے جدا کرن ناممکن ہے چاہے وہ ننڈی شے جو ننڈے میں ننڈی شے جو علم ہوجے چاہے وڈے میں وڈی شے جو علم ہوجے ہر شے جو علم اللہ سائیں وٹ ہے چاہے وہ شے زمین تے ہوجے آسمان تے ہوجے یا آسمان نے زمین کے درمیان میں ہوجے یا انہن کا آسمان کا متھے ہوجے یا زمین کا ہیٹ ہوجے ہر شے جو علم اللہ جل شانہ جی ذات وٹ آئے جی قرآن میں کافی مقامات ذکر تھیل ہے ان اللہ بكل شيء علیم اللہ یقیناً اللہ ہر شے کے جانن وارو ہے ہر شے جو علم انہی وٹ آئے سندس صفات ثبوتیہ ذاتیہ منیا بی صفات ہے قدرت واسعہ یعنی وسیع ترین قدرت سندس قدرت ایڈی وڈی قدرت ہے جو ہر شے کے محیط ہے ہر شے انہی قدرت جے اندر داخل ہے اللہ جی قدرت کا بھی شے خارج نہ ہے جی قرآن میں ارشاد تھی رہے ہے وکان اللہ علی کل شیء قدیر اللہ ہر شے تے قادر ہے یا صفت بھی اللہ جی عین ذات ہے یعنی یا صفت بھی اللہ جی ذات کا جدا کرن ناممکن ہے ہن جگہ تے دہریا جو ایکڑو سوال کن تھا انہن اسلام جے مخالف ایکڑو سوال انہن ٹھايو چھا اللہ سائیں اहिड़ी شے کے وجود ॾेई सघे थो जंहिंखे खणण ते पाण क़ादिर हुजे या जेका शइ संदसि कुदरत खां ॿाहिरि हुजे यानी उन्हनि अहिड़े अंदाज़ सां सुवाल खे रंग ॾिनो जो अगरि हा सां जवाबु न वञे त संदसि ख़ालिकियत में नुक़्स संदसि कुदरत में नुक़्स ईंदो अगरि न में जवाबु न वञे त संदसि ख़ालिकियत में नुक़्स ईंदो त इन जा उलमा काफ़ी सारा जवाब न आहिनि उन्हनि जो मुख़्तसर जवाबु हिन अंदाज़ सां उलमा ॾिनो आहे त अलाह जी ज़ात हर शइ ते क़ादिर आहे अलाह त अहिड़ी शइ ठाहे सघे थो लेकिन जेका शइ वजूद में ईंदी उन में इहा सलाहियत न आहे जो अलाह साईं जी कुदरत खां ॿाहिरि हुजे जी मौला अमीर अलमोमिन अलैहिस्सलाम जो इरशाद आहे इन अल्लाह ला यनसबु इलल इज्ज़ अलाह जी निस्बत अल्लाह के इज्ज़ तरफ़ निस्बत नथी ॾेई सघे यानी अल्लाह कॾहिं बि आजिज़ नथो थी सघे ऐं सिफ़ात सबूतिया ज़ातिया मंझां टे नंबर ते जेका सिफ़त आहे उहा हयात यानी अल्लाह साईं क़ादिर ऐं आलिम हुजण सां गॾोगॾु ज़िंदा आहे ऐं इहा ज़िंदा हुजण ई असासी सिफ़त आहे जॾहिं हू ज़िंदा आहे त क़ादिर बि आहे आलिम बि आहे ऐं चौथे नंबर ते जेका सिफ़ात सबूतिया ज़ातिया खे ज़िक्र कयो आहे उहो आहे त इरादो ऐं इख़्तियार अलाह जो हर फ़ेल संदसि इरादे सां हूंदो आहे ऐं हर फ़ेल संदसि
इख़्तियार सां हूंदो आहे. ईअं न आहे जो अलाह हिकु शइ जो इरादो करे ऐं फेल ॿियो थी वञे, या हिकु शइ अलाह अहिड़ी शइ हुजे जेका अलाह जे इख़्तियार खां ॿाहिरि हुजे. इहो न आहे, मुमकिन ई न आहे. अलाह साईं जंहिं शइ जो इरादो कंदो आहे चवंदो आहे कुन फयकून. अलाह कुन चवंदो आहे उहा शइ थी वेंदी आहे. यानी अलाह साईं जो इरादे तकवीनी रखे थो. अलाह साईं हर शइ जो जंहिं शइ जो इरादो रखे थो उन ते इख़्तियार रखे थो. इंशाअल्लाह अक़ीदतुल इस्लामिया जे दुरुस में अॻिते गुफ़्तगू हलंदी. वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि